अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु असां तव्हांखे ॿुधाईंदासीं यूबीएल बैंक में जेके नयूं जॉब अपॉर्चुनिटीज़ आयूं आहिनि उन्हनि जे बारे में। पहिरीं जेका जॉब अपॉर्चुनिटी आहे उहा आहे मैनेजमेंट ट्रेनी जी। हिन जी पोजीशन ऑफिसर ग्रेड 2 जी आहे। हिन लाइ तव्हांखे क्वालिफिकेशन में बैचलर या मास्टर्स हुजणु लाज़मी आहे ऐं हिन में साइंस ऐं इंजीनियरिंग बैकग्राउंड वारा बि अप्लाई करे था सघनि। ॿी सीनियर एनालिसिस डेटा साइंटिस्ट जी जॉब आहे। हिन जी पोजीशन ऑफिसर ग्रेड 1 जी आहे ऐं हिन लाइ क्वालिफिकेशन रिक्वायरमेंट्स में मास्टर्स CFA या उन सां लाॻापो रखंदड़ एजुकेशनल बैकग्राउंड वारा बि अप्लाई करे था सघनि। टी जॉब आहे ब्रांच मैनेजर जी। हिन जी पोजीशन ऑफिसर ग्रेड 1 जी आहे ऐं हिन लाइ क्वालिफिकेशन में बैचलर्स या मास्टर हुजणु लाज़मी आहे। हिन लाइ मिनिमम 3 सालनि जो एक्सपीरियंस हुजे। हिन में अप्लाई करण जी आख़िरी तारीख़ 15 नवंबर 2023 आहे। वधीक मालूमात लाइ तव्हां हिननि जी वेबसाइट www.ubldigital.com ते वञी ॾिसी सघो था। अगरि तव्हांखे हीअ वीडियो इंफॉर्मेटिव लॻी त इनखे लाइक कयो ऐं वधीक अहिड़े इंफॉर्मेटिव वीडियोज़ लाइ असांजे चैनल sindhipoint.com खे सब्सक्राइब कयो।